लाड़काने वारो उहो लाहौती है जे मोहतरमा के भी संबोसा खाराया। वॾो टैलेंट आहे यार तो में माना अहिड़ो तो ॾेखारी अहिड़ो तो फन करी जो असां वात पटी थो वञे असांजो तजुर्बा है सर। हा हाणे हिकु दफ़ो ॿीहर बि कर माना मसालो ईअं उॾाए थो मथे ऐं उहो उॾियल मसालो संबोसे में थो पाए जियो करेसि। पोइ वाह छोकिरा सलमान हीउ जेको पकोड़ो रियाज़ ॿार कढी रहियो आहे इहो कहिड़ो आहे? अब आहे चिकन कचौरी आहे, बंद गोभी, खीरा, गजर, मटर, छोला। असल में छा साईं जन को 20 साल को पकोड़ा संबोसा खाईंदा अचूं था। 20 सालनि खां ही बा सैंडविच आहे जेके अॼुकल्ह स्कूल जा छोकिरा खाईंदा आहिनि। ॿार खाईंदा आहिनि माशाअल्लाह। ऐं हीउ सैंडविच केतिरे जो? अस्सलाम वालेकुम दोस्तों, हिन वक़्तु मां मौजूदु आहियां कराची ज़िले मलीर में। हीउ इलाइक़ो सिंधी ॻोठ नाले सां मशहूरु आहे जेको पिपरी वारे इलाइक़े में अचे थो। हिते हिकु लाहौती पकोड़नि वारो आहे जंहिंजा पकोड़ा ऐं संबोसा वॾा ज़ाइक़े वारा आहिनि, लाजवाब आहिनि ऐं बहितरीनु आहिनि। पकोड़नि जा केतिरा ई क़िस्म रखियल आहिनि हिन वटि जिन जो मज़ो बेमिसाल आहे। ऐं मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त हीउ जॾहिं लाड़काणे में हूंदो त हिन जे हथ जा पकोड़ा ऐं संबोसा मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब बि खाधा हुया ऐं हिन खे ड्यूटीअ जो नौकिरीअ जो बि आसरो ॾिनो हुयईं। हीउ अॼु कराची पिपरी सिंधी ॻोठ में मौजूदु आहे। हीउ तमामु महिनती माण्हू आहे, हुनरमंद आहे। अचो त मां अॼु हिन लाहौती पकोड़नि वारे सां तव्हांखे मिलणु आहियां ऐं उहो छा थो चए, कहिड़ा कहिड़ा हिन वटि पकोड़ा मौजूदु आहिनि उहे बि मां तव्हांखे ॾेखारियां। साईं तव्हांजी ख़िदमत में पेश थी आयो आहे लाहौती लाड़काने वारो उहो लाहौती है जे मोहतरमा के भी संबोसा खाराया। इहा वाकई हकीकत आहे लाड़काने में वाकई पाकिस्तानी मशहूर है मशहूर बिल्कुलु मुने जा एहसान वाइदो कयो ऐं मूंसां त मां तव्हांखे नौकरी ॾींदुसि। हो मोहतरमा हली वई, मां साईं निसार साहब खोड़े ॾे वियुमि। उन चयो बाबा नौकरी काॾो मिलंदी आहे, माना पंहिंजो कारोबार कई न उहो नौकरी ॾेई आहे। तक में निसार साहब खे खटरायोसीं, पोइ हुनजो असांजी मदद न कई, असां कराची हलिया आया। हे कमु सही अथई न नौकरी का? शुक्र आहे भाउ, मूंखे पंहिंजा रब जा करम आहिनि, मां पंहिंजा बचा शुक्र गुज़ार आहियां मां मौला जो मूंखे हेॾे मोकिलियो। अच्छा हे मैदो आहे संबोसे जो? जी सर। हिन में कहिड़ो कहिड़ो मसालो ईंदो आहे? हिन में सर घी पवंदो आहे, लूणु पवंदो आहे, पाणी पवंदो आहे, मैदो पवंदो आहे, पोइ उन मिलाईंदा आहियूं सर। कारो 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 जेको अथव सर जाण अथसि। जाण? जी। अच्छा संबोसे में? हा सर हे जाण आहे ॾिसो आहे। अच्छा अच्छा ही बा सैंडविच आहे जेके अॼुकल्ह स्कूल जा छोकिरा खाईंदा आहिनि। ॿार खाईंदा आहिनि माशाअल्लाह। ऐं हीउ सैंडविच केतिरे जो आहे? ही 50 रुपए जो आहे। इहो बि 50 रुपए जो आहे? यार हीअ साइज़ हिन जी आहे, हे त माना अधु किले जो वज़न अथसि। अधु किले जो इंशाअल्लाह आराम सां थींदो। हे त हिकिड़ो ॼणो न खाई सघंदो मुंहिंजे ख्याल में, जेतिरो मां ॾिसां थो। मानी न खाई सघंदो भाउ, मानी न खाई सघंदो आहे। हिकिड़ो पकोड़ो माना अधु किले खां बि न वॾो वज़न आहे। हिन खे सैंडविच चयो वेंदो आहे। हिन जी कंडीशन कटण खां पोइ हीअं अथव। अच्छा सैंडविच में ही मसालो पवंदो आहे ऐं हिन में खीरा पियल आहिनि, बंद गोभी पियल आहे, छोला पियल आहिनि, मटर भी पियल आहिनि। अच्छा मटर त वॾो महांगो आहे, साओ मिर्च पियल आहे। तक़रीबन केतिरा मसाला हिन सैंडविच में पवनि था? तक़रीबन बस 6-7 मसाला। 7 मसाला पवनि था। सलमान हीउ जेको पकोड़ो रियाज़ ॿार कढी रहियो आहे इहो कहिड़ो आहे? अब आहे चिकन कचौरी आहे, बंद गोभी, खीरा, गजर, मटर, छोला। हिन में असां विझी रहिया आहियूं। ये 50 रुपए जी हिकिड़ी आहे अबू। अच्छा 50 रुपए जी हिकिड़ी आहे, पर तव्हां खाईंदव हिकिड़ो दफ़ो खाईंदव इंशाल्लाह ॿीहर ईंदव ज़रूरु। वाह छोकिरा वाह, वॾो टैलेंट आहे यार तो में। माना अहिड़ो तो ॾेखारी अहिड़ो तो फन करी जो असां वात पटी थो वञे असांजो तजुर्बा है सर। हा हाणे हिकु दफ़ो ॿीहर बि कर माना मसालो ईअं उॾाए थो मथे ऐं उहो उॾियल मसालो संबोसे में थो पाए जियो करेसि। पोइ वाह छोकिरा वाह यार, यकीन पुछो ही क़ाबिल तारीफ़ आहिनि। हे पंहिंजे कारोबार खे ईअं था चमकाइनि, पंहिंजे कारोबार सां ईअं था महिनत कनि। अगरि हर माण्हू करे त ईअं ई कामयाबु थिए। पिपरीअ में हीउ लाहौती वाहिद आहे जंहिंजा पकोड़ा तमामु घणा हलंदा आहिनि ऐं तमामु घणी टेस्ट आहे हिन जे अंदरि। असल में छा साईं जन को 20 साल को पकोड़ा संबोसा खाईंदा अचूं था। 20 सालनि खां? हा सही आहे। साईं जन जो वाद साहिब आहे माशाअल्लाह। असांजी फैमिली सॼी तो वठंदी आहे। असां ॿई टई टाइम माशाअल्लाह नान वठंदा आहियूं। नान वठी करे असां 150 पकोड़ा सॼी माना फैमिली खाईंदी आहे माशाअल्लाह। पकोड़ा भला अथसि माशाअल्लाह, क्या बात है। पूरे सिंधी ॻोठ में ताज़ी शइ। हाणे हीउ आनो छाजे लाइ आहे?
सरे आलू असां हिनखे सॼी तोड़े करे हिनखे मिलाईंदासीं असां हा हा उसां छुरी विझाए कढायूं था ॿुधो साईं इहो हिन न तो सिगरेट पीअण खां वाह छोकरा वाह। हाणे ही छा तयारु थी वियो? टिकी तयार थी वई टिकी तयारु थी वई, चिकन टिकी। हाणे हिन में अंडे सां गॾु माना हा सलमान महिरबानी प्यारे कदम खणी आयो को मसलो ना आहे, पंहिंजो दुकानु आहे, तव्हां बि पंहिंजा, मां तव्हांजो, तव्हां मुंहिंजा। दोस्तो इहो हुयो लाहौती लाड़काणे वारो जंहिंजा समोसा ऐं पकोड़ा मां तव्हांखे ॾेखारिया ऐं यकीननि तव्हांजे वात में पाणी आयो हूंदो। हिते हिकिड़ी ॻाल्हि चवणु मां मुनासिबु सम्झंदुमि, उहा इहा त ज़िंदगी ऐं रोज़गार ॿ अहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंजे लाइ हर इंसानु जाखोड़े थो। ॿिन्ही में जिस्म ऐं रूह वारो रिश्तो आहे ऐं ॿई ॼण त हिकु ॿिए जी ज़रूरत आहिनि। हर को माण्हू ज़िंदगी खे हलाइण ऐं भरपूर नमूने ज़िंदगी गुज़ारण जे लाइ को न को अहिड़ो धंधो दाड़ी करे थो या नौकिरी वग़ैरह में आहे जंहिं मां कुझु न कुझु हासिलु करे पंहिंजे ऐं पंहिंजे ख़ानदान जी ज़िंदगी बि सुकून इत्मिनान ऐं भरपूर नमूने सां गुज़ारे सघे थो। दोस्तो हिकु ॻाल्हि बि तव्हांखे चवणु चाहींदुमि, उहा इहा त हाणे मां तव्हांखे हुजत करे चवां थो त मुंहिंजे वीडियो खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा कयो, छो जो लाइक ऐं शेयर करण में तव्हां ॾाढा कजूस आहियो यार।